इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां गिलगित बल्तिस्तान जॻुने चीफ जज राणा शमीम के असली कसमनामो अदालत में जमा कराइण जी हिदायत। तौहीन अदालत केस में 5 डिसंबर ताईं तफ़सीली जवाब जमा कराइण जो हुकुम। मुंहिंजो कसमनामो सील ऐं लॉकर में आहे। ख़बर नाहे त कीअं लीक थियो आहे। ॾिसणो पवंदो त शाया थियल कसमनामो मुंहिंजो आहे या नाहे। अदालत में जमा करायल कसमनामो मां न ॾिठो आहे। असली कसमनामो बरतानिया मां घुराइणो पवंदो। राणा शमीम न रुगो अदालत पर समूरनि जजनि खे तव्हांजे कसमनामे शकी बणाए छॾियो आहे। कसमनामो अदालत जी संगीन तौहीन आहे। चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट थरकोल मंसूबे में करप्शन जो केस जांच लाइ नेब हवाले करे छॾियो। नेब चेयरमैन ऐं ऑडिटर जनरल खे 3 महीननि अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सरकारी फंडनि में हेराफेरी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ईंदे चयो आहे त थर जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि ऐं पीअण जे पाणी लाइ सिकी रहिया आहिनि। ठठे मनोड़ा ऐं सजावट जी आदत बि बहितर न आहे। वरी वसी मुराद अली शाह समेत कंहिं बि उहिदेदार खे दिलचस्पी नाहे। पीपल्स पार्टी की 54वीं सालगिरह ते पेशावर में सियासी ताकत जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपी ॾुखियाईनि जो मुक़ाबिलो करे अवाम खे तोहफ़ा ॾिना। आइन ऐं मुल्क खे एटमी ताक़त बणाइण वॾा तोहफ़ा आहिनि। पाक चीन दोस्ती ऐं सीपेक भी पीपी जा तोहफ़ा आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ान अब्बासी चयो त हुकूमत मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। IMF ठाह सां महांगाई जो ॿियो तूफ़ान ईंदो। मुल्क जे अवाम खे ख़बर आहे त नेब छा करे पई। मरियम नवाज़ को कानून तोड़ियो आहे त कार्रवाई कई वञे। हुननि 5 सालनि में कंहिंखे इंतकाम जो निशानो न बणायो। एहसन इक़बाल जो चवणु आहे त हुकूमत मईशत खे तबाह करे छॾियो आहे। PTI नालाइकी लिकाइण लाइ कर्ज़ वरिता आहिनि। हुकूमत टैक्स उगाड़ी बि नाकाम थी वई आहे। हुकूमत मईशत सां गॾु सीपेक जो बि ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे। सिंध TV नेटवर्क जे सनत इल्म परायो सिंध सवार जे सिरे हेठि सकाफ़ती दिहाड़ो वेझो ईंदई। हर हंधि ख़ूबसूरत सकाफ़त जा रंग निर्वार। उमरकोट में मच कचहरी फनकारनि ऐं साज़ंदनि तरफ़ां असरनि जी वर्खा। ठुल में बि मच कचहरी दौरान फनकारनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। चेल्हार में मच कचहरी दौरान सांगड़ ऐं शारनि तरफ़ां सकाफ़त खे भेटा। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते तालीमी इदारनि में इल्म परायो सिंध सवार जे सिरे हेठि सकाफ़ती सरगर्मियूं। कंबर जे गंज स्कूल में सकाफ़ती तक़रीब टेबलोस पेश। पेरूमल जे हाई सेकेंडरी स्कूल में भी तक़रीब दौरान गीतनि ते जुमरियूं। वाहरा जे हाई स्कूल में भी सकाफ़ती तक़रीब गीतनि ते रक़्स। सुप्रीम कोर्ट KP में मकानी चूंडुनि जे शेड्यूल में तब्दीली जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ईंदे चयो आहे त KP में मकानी इदारनि जी चूंड पार्टी बुनियादनि ते ई थींदी। इलेक्शन जो शेड्यूल जारी थियण में पहिरियों ई 2 सालनि जी देर थी चुकी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास सियासी, मुआशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल समेत 14 नुकात एजेंडा ते गौर वीचार। काबीना खे मुआशी अंग नखरनि बाबति ब्रीफिंग। नेशनल एविएशन पॉलिसी में तरमीम जी मंज़ूरी जो भी इम्कान। बहरीन पुलिस में भर्ती जे जारी इश्तिहार ख़िलाफ़ रावलपिंडी में हज़ारे उम्मीदवारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। रावल रोड ते धरणो, पुलिस सां चकरियूं छिकतां। मलीर में अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़तल थियल नाज़िम चोखे केस में 5 जवाबदारनि जी ज़मानत में वाध। अदालत तरफ़ां 8 डिसंबर ते जांच मुकमल करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। काथे में तलूर जे शिकार लाइ पहुतल अरब शिकारनि ऐं ॻोठाणनि में छिकताण बरक़रार। डिगबाला ऐं भर पासे अरब शिकारनि जूं कैंपूं क़ाइम। ज़मीन ते अचण खां रोकण ते शिकारनि जे राखनि ऐं ॻोठाणनि में मुंहुं मारी। ॻोठाणे जो चवणु आहे त तलूर जे शिकार करण खां रोकण ते अरब शिकारनि जा मददगार कंहिं धमकी ॾेई रहिया आहिनि। बख्शियापुर में हथियारबंद सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻवान मज़हर हुसैन जाचड़ खे अगवा करे विया। इतला ॾियण बावजूद पुलिस मुखी जी बाजियाबी लाइ कंहिं बि क़िस्म जा उपाउ न वरिता। मटियारी में हथियारबंदनि वकील खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े खां पोइ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं कतारूं। अहमदपुर वेझो ॻोठ मोहम्मद यूसुफ चांडियो ते पुलिस जी चढ़ाई। 2 शागिर्दनि समेत 5 ॼणा गिरफ़्तार। घरनि मां पुरलट औरतुनि ऐं ॿारनि मथां सख़्त तशदुद।
ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार घर ते छापे खां पोइ चौपायो माल बि काहे विया आहिनि। सिंध में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जे ॿिए ॾींहुं बि मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल एहतजाजी मुज़ाहिरा। हैदराबाद, सखल, लाड़काने, नवाबशाह, अमीरपुर ख़ास में हड़ताल। शिकारपुर, सांगड़, कंदकोट ऐं कशमोर में हड़ताल सबबि हर पासे गंदगी जा ढेर। मुलाज़िमनि जो चवणु आहे त ऑनलाइन पघारूं मिलण ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। गड़ियासीन में पुरस्कार नमूने फोर्थ और सदम शेख जी ख़बर कुशाई। सिविल जज जी निगरानी में मेडिकल टीम जुज़ा हासिल करे वरिता। वाटसन जो चवणु आहे त सदम शेख खे मुड़ुस ऐं ॾेर बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। ऐं पाकिस्तान चट्टाकांग टेस्ट में बांग्लादेश खे 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। आबिद अली जूं 91, अब्दुल्ला शफ़ीक जूं 73 रन्सूं। मैच में शहनशाह अफरीदी ऐं हसन अली जूं 7 विकेटूं।